नाज़रीन, नायब वज़ीर आज़म इसाक डार चयो आहे त मईशत जे बुनियादनि खे मज़बूत करणु ज़रूरी आहे। मुआशी बहितरी लाइ अहिड़ो तरीक़ेकार बणाइणु घुरिजे जेको सियासी तब्दीलियुनि सां मुतासिर न थिए। इस्लामाबाद में पॉलिसी डायलॉग खे ख़िताब कंदे इसाक डार चयो आहे त मुआशी बहाली लाइ ॾुखिया फ़ैसिला कया, सियासी सहूलियतूं पुठि ते रखियूं, हाणे पॉलिसियुनि ते अमल दरामद थी रहियो आहे। इसाक डार वधीक चयो आहे त पीआईए जी निजकारी 2 सालनि जी डिघी महिनत खां पोइ मुमकिन थी। पीआईए जी निजकारी सां न रुगो एयरलाइन बहितर थींदी पर मईशत मथां बि उन जो भार घटिजी वियो आहे। नाज़िम, ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया। नायब वज़ीर आज़म इसाक डार चयो आहे त मईशत जे बुनियादनि खे मज़बूत करणु ज़रूरी आहे। मुआशी बहितरी लाइ अहिड़ो तरीक़ेकार बणाइणु घुरिजे जेको सियासी तब्दीलियुनि सां मुतासिर न थिए। इस्लामाबाद में पॉलिसी डायलॉग खे ख़िताब कंदे इसाक डार चयो आहे त मुआशी बहाली लाइ ॾुखिया फ़ैसिला कया, सियासी सहूलियतूं पुठि ते रखियूं, हाणे पॉलिसियुनि ते अमल दरामद थी रहियो आहे। इसाक डार वधीक चयो आहे त पीआईए जी निजकारी 2 सालनि जी डिघी महिनत खां पोइ मुमकिन थी। पीआईए जी निजकारी सां न रुगो एयरलाइन बहितर थींदी पर मईशत मथां बि उन जो भार घटिजी वियो आहे।